ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त रमज़ान शुरू थियण वारो आहे हिते मां रोज़ो खोलण आहियां फैसल मस्जिद में ॾाकण ते वेठा आहियूं असां काफ़ी दोस्त हूंदा आहिनि बाबा तव्हां रमज़ान अचे थो तव्हां रोज़ा रखो था अला अला पाण लाइ था रखो न बाबा अला साईं तव्हांखे हिन स्वाब ॾींदो हीअ स्टेटस हणण अलहमदुलिल्लाह फर्स्ट sehri has been done alhamdulillah second roza has been done alhamdulillah first जेको आहे सो iftar party with friend with friend cold drink photo बाबा iftar party ख़बर आहे बाबा कहिड़ो तरीक़ो आहे तव्हां पकोड़ा समोसा बोतल ऐं ॾह वारी टेंग पीअंदा आहियो बराबरि ॿिए के माण्हुनि खे ॾेखारण में कहिड़ो फ़ाइदो शरबत में बि पाणी मिला हला 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 नलके वारो पाणी विझी नलके वारो पाणी विझी हलाए हलाए ॾह वारी टेंग सॼो खानदान था पियो तव्हां बाबा भले तव्हां हिकिड़ो ई सो मच फॉर गिविंग अस अ वंडरफुल iftar party यार इहो को तरीक़ो आहे तव्हां माना छो था कयो भाउ छो था अपलोड कयो ख़ुदा खे मञो ॾिसो अथव को पीर मुर्शिद हिते फैसल मस्जिद गुज़ारियो आहे तव्हांखे छा सलमान वटि अची तव्हांखे हिन खां ॿाहूं ॿधाया मां तव्हां रोज़ो था रखो या अलाह साईं थोरो था कयो हिते ज़ालक सुतो पिया उहो भॻो भॻो पियो अचे ज़ोरी लांती मूंखे ॿुधाए कहिड़ा मां हिन खे पंहिंजे अंदरि कराईंदोमान हेलीकॉप्टर में मां हुन विहारे घुमायनि थोरो जंहिंमें मां पाण तबाह थियो हुउसि हा हा ज़ालक खे ख़बर पइजी अथव न तव्हां न कंदा कयो ॿाहूं था ॿधूं महिरबानी करे तव्हां रोज़ा रखो था रोज़ा रखो ॾिसो ईअं रोज़ा रखो पंहिंजे लाइ रखो ॿियनि जे लाइ न हीअ स्टेटस हणण ख़ुदा खे मञो इहे छॾे ॾियो इहे स्टेटस असां बेज़ार था थियूं भाई बाऊं त मुंहिंजूं तव्हां ॿिन्ही खे रोज़ा रखो था इबादत कयो था पर तराबी त उहो ई कोन था पढ़ो तराबी पढ़ो तव्हां दिस इज़ अ व्लॉग हा अचो तव्हां जॉइन कयो असांखे कैन यू जॉइन अस कैन यू जॉइन अस ऑन अ व्लॉग वुड यू लाइक टू कम इन आवर व्लॉग नो दैट्स फाइन यू कैन गो हाँ तो पंजाबी में बोले भली Actually, we are from England, so we speak English. Okay, that's all right. हम प्योर सिंधी So, बाबा ही तरह से रोज़ो खुले आ हींअर हिते मुफ़्त में हरियाम खोले यार रोज़ो छा छा खाधो काठिंदा रोज़ो खोले और चेपी असां कुझु खाधो ई कोन्हे हरूभर तूं असांखे तो चवींदो असां पंजाबी माण्हू आहियूं असां हिते खाराइण ईंदा आहियूं खाइण न ईंदा बचो सभिनी खां घणो तव्हां खाधो आहे सॼो यकीन करी साहब मूंखे त पकोड़ा मिलिया ई कोन मां यकीन करी मां शरबत पकोड़ा तो के ॿ मिलिया आहिनि असांखे त उहे बि कोन मिलिया सुको पाणी पी आया आहियूं बसि शरबत बि नसीब कोन थियो तोखे शरबत जेके सिंधी भाइर आहिनि जेके कायदे आज़म यूनिवर्सिटी में पढ़नि था जेके लम्स में पढ़नि नमल में पढ़नि था या लम्स में पढ़नि था जेके बि पढ़नि था हिते दोस्तनि खे गुज़ारिश आहे तव्हां कॾहिं अक्सर करो रोज़ा ॿार खोलींदा मूंखे ख़बर आहे हाणे हुन सां इंग्लिश ॻाल्हाए हुनखे 3000 अची उर्दू में ॻाल्हाईंदासीं त उहो थोरो घणो अची विया हुआ वीडियो में अची विया इंग्लिश ॻाल्हाए भॼाए छॾी तोखे जेॾीमहिल इंग्लिश यार तूं भला जाणी थो पंहिंजी अलाह खे मुंहिंजी ॿेड़ी असांखे ख़बर आहे 4 सेंटेंस तोखे अचनि था हा ॿीहर कंदो कर मूंखे मामा मामे हलो